पत्थर दिल, पत्थर दिल, पत्थर दिल। तमाम जल्द असां ॿई भाउर टियों लेखो कंदासीं। इन लेखे में मां सालार ख़ान जी साहब ॾिसंदुसि। अगरि सालार ख़ान ॾाप जो ॾेख ॾिनो त मामला जीअं जो तीअं हलणु छॾींदुसि। अगरि सालार ख़ान किथे बि सियाणप ऐं मुनाफ़िक़त जो मुज़ाहिरो कयो त मां संदसि समूरी हैसियत धूड़ में मिलाए छॾींदुसि ऐं इन सॼे इलाइक़े जो अकेलो चङो मुड़ुसु थी वेंदुसि। वारिस ख़ान ऐं भाॼाई ख़ानज़ादी जी मौत खां पोइ सालार ख़ान जी सिसी कपे मां अंदाता थी वेंदुसि। जीअं मां किथे बि नाक़ाबिले शिकस्त न थी सघां। मां कामयाब थींदुसि। मां कामयाब थी उभरंदुसि ऐं कामयाबी मुंहिंजा कदम चुमंदी। कदम जो त संघार ख़ान जी सट करे छॾींदी आहे चङनि भलनि खे झट। जीजा जी कया कामोड़ी धीअ। जीजा अॼु सिक ऐं कीर मंझां तूं मूंखे ईअं सिंगारी पई जे सॻी मां पंहिंजी औलाद खे सिंगारींदी। इहा ख़ुशी मूंखां बर्दाश्त न थींदी। किथे ईअं न थिए ख़ुशीअ में मुंहिंजी दिलि जी धड़कन बंदि थी वञे। कामोड़ी धीअ मां तोखे छा ॿुधायां त अॼु बि मुंहिंजे दिलि में साॻिया ई ख़्वाब झोलियूं फैलाए ताबीर हासिल करण लाइ बीठा आहिनि। जीजा मां तव्हांजा इशारा न सम्झा। साॻे ख़्वाबनि जी मुराद उहो त न आहे? हा कामोड़ी धीअ हा। वारिस ख़ान तुंहिंजे ऐं वारिस ख़ान जी शादीअ जा केतिरा ई ख़्वाब ॾिठा। मुंहिंजे ख़्वाबनि में मुंहिंजा पोटड़ा पोटड़ियूं बांबड़ा पाईंदे मूंखे चिंबड़ंदे नज़र आया जेके मूंखे ॾाॾी अम्मा चवंदा पिया वञनि। न जीजा न, एॾी नाइंसाफ़ी जी उमेद मां तव्हां मां नथी रखी सघां जेका हिन तव्हांजे चेहरे ते चिटी थींदी थी वञे। इहो ज़ुल्म आहे, वेगाणप आहे, इहो ॾाढ आहे, इहो इंसाफ़ जी कुख में ज़हर भरियो छुरो आहे। जीजा तो त मूंखे ढोलण जे हवाले करण जा वाइदा वचन कया हुआ। जीजा अॼु तूं पंहिंजी ज़बान तां फिरी थी वञी। जीजा एतिरी वेधन छो? आखिर छो? कामोड़ी धीअ वारिस ख़ान हाणे काफ़ी बहितरीअ तरफ़ वरियो आहे। जीजा सवाल वारिस ख़ान जे बहितर थियण जो न आहे। सवाल इहो आहे त मुंहिंजो ऐं ढोलण जो प्यार तव्हांखे मज़ाक नज़र थो अचे। कामोड़ी धीअ सोच, ढोलण वारिस ख़ान जेतिरो तोखे कुझु न ॾेई सघंदो। तूं वारिस ख़ान जी वनी थी करे हिन महलात में राज कंदीअ। मूंखां पोइ तूं हिन हवेलीअ जी जीजा सॾबीअ, जीजा सानी हूंदीअ। वाह जीजा वाह, लालचू डी तूं मूंखां मुंहिंजो प्यार थी खसी। न जीजा ईअं न थींदो। मां मरंदे मरी वेंदसि पर इहे कॾहिं बि न थींदो, कॾहिं बि कोन। अलाए कहिड़ो दौर अची वियो आहे। रत रत जो वेरी थी वियो। हाणे सालार ख़ान पंहिंजे भाउ संघार ख़ान जी जासूसी पियो करे। हा यार शेरल, इल्म त इहो साबित थिए त भाइरनि जी हिक ॿिए जे लाइ दिलि में का बि जाइ नाहे, सिर्फ़ दौलत ई हवस आहे बस। अदा चवंदा आहिनि त मिल्कियत रत जा रिश्ता धार कंदी आहे ऐं पैसे अॻियां अॼोके दौर में रिश्तनि जी का अहमियत ई न आहे रही। यार असां त कॾहिं बि दोस्तीअ में दौलत खे अहमियत न ॾिनी आहे। हा दादन, मौला अली अलैहिस्सलाम फरमायो आहे त भाउ सोन हूंदो ऐं दोस्त हीरो। सोन जॾहिं टुटंदो आहे त वरी जुड़ी वेंदो आहे, पर हीरो जॾहिं टुटंदो आहे त उहो जुड़ंदो न आहे।
उन करे शेरल हमेशा दोस्तन के हीरो समझंदो आहे, हीरो। वारिस खान, अॼु मुंहिंजी दिलि थी चवे त मां तोसां गॾु वञूं घुमण हलां। छो न मां साईं, वारिस खान तव्हांजे हुकुम जो ग़ुलाम आहे। त पोइ तयारी पकड़। अॼु मां इहो लम्हो घणे अरसे खां पोइ थी गुज़ारणु चाहियां। हाज़िर आहे वारिस खान। अम्मा साईं सां गॾु घुमण जी जॾहिं सालार खे ख़बर पवंदी त ॾंदे आङुरियूं अची वेंदसि। अॼु ॿुधण में आयो आहे त जीजा ज़मीन घुमण ईंदी। हा रबू, हा अॼु जुमे जो ॾींहुं आहे। हर जुमे ते जीजा खानज़ादी ज़मीनूं घुमण लाइ निकिरंदी आहे। पोइ रबू छा ख़्याल आहे त पोइ ठीकु आहे, अॼु जीजा ते रोत वार कंदासीं जो मरहम थी वेंदी। त पोइ ठीकु आहे, अचो त ज़मीन ते मोर्चा ठाहे था वियूं। अचो हलो। खबरदार, खबरदार रबू, बात मत कर। अस्सलाम वालेकुम जीजा। वालेकुम सलाम। अच वे पुट शेरल वे। न जीजा, अॼु मां वेहण कोन आयो। बाक़ी छो आयो आहीं? जीजा कामोरी बची वई आहे। कामोरीअ जे अचण न अचण सां छा थो साबित करणु चाहीं? जीजा मां कुझु साबित करण न, पर कुझु चवण आयो। इहो ई त पुछां थी त छो आयो आहीं? रुगो तो ॻाल्हि खे फेराई गोल मटोल करी। जीजा नहीं मां इहा ॻाल्हि फेरायां थो, नहीं वरी कंहिं ॻाल्हि खे गोल मटोल फेराइण शेरल जी आदत आहे। त पोइ हिकु ई ॻाल्हि हर हर फेराए छो थो करे? ख़ैर हाणे जल्दी ॿुधाए त छो आयो आहीं? जीजा मां दोदे वारनि सां फ़ैसिले जी तोखां तारीख़ घुरण आयो आहियां। जीजा न मां ॾोही आहियां, न ई वरी को मूं गुनाह कयो आहे, पर फ़ैसिले में मां इहो ज़रूर साबित कंदुसि त दोदे वारा शेरल जा ॾोही हिन जिन मुंहिंजे भाउ ऐं मुंहिंजे पीउ जो खून कयो आहे। अञा ताईं मां कानून जे दायरे में आहियां। जेकॾहिं इहो दायरो मूं टोड़े विधो न त पोइ ईअं सम्झ जीजा क़यामत अची वेंदी, क़यामत। शेरल मां इन क़यामत खे रोकण जी सघर रखां थी, पर यादि रखजांइ इन क़यामत जो मज़ो तोखे चखणो पवंदो। बस जीजा बस, हिकु ॻाल्हि ॿुधी छॾ, मां फ़ैसिले ते अची वेंदुसि, छो त शेरल कंहिंखां बि डिॼंदो न आहे। शेरल शींहुं आहे, शींहुं। ऐं शींहुं जॾहिं गज गोड़ कंदो आहे त साम्हूं वारे खे लिकण जी जाइ बि हथ न ईंदी आहे। तुंहिंजी इहा मॻी लाहे मां पट कंदसि, तो बि घणियूं नाफ़रमानियूं ऐं नाजाइज़ियूं कयूं। शेरल हिन जुमे ते जेको फ़ैसिलो आहे न, उन में मां तोखे अहिड़ो त जवाबु ॾींदसि सॼी ज़िंदगी यादि रख। अञा मज़ो न आयो, मज़ो तॾहिं अची आहे जॾहिं जीजा खानज़ादी मुंहिंजे गुरनि जो शिकार बणिजी आहे। ख़ामोश।
ईंदड़ जुमे ते दोदे ऐं शेरल वारनि जो फ़ैसिलो आहे। इन खां पोइ जल्द असांजो फ़ैसिलो बि थींदो हिन वारिस सां। जेॾी महिल न फ़ैसिलो शुरू थिए ऐं सम्झे त हाणे शेरल ऐं दोदे वारा ठहण वारी था कनि त पोइ तूं जुमलेबाज़ी शुरू कजांइ। पत्थर दिल 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 पत्थर दिल। रबो दे हाल अहवाल मज़ो आई या वरी कयां ख़िदमत? रईस वारिस खान अञा मज़ो न आयो। मज़ो तॾहिं अची आ जॾहिं जीजा खंजाती मुंहिंजे गुरु जो शिकार बणिजी वियो। ख़ामोश कमीना कंहिं जाइ जा। मां तुंहिंजो अहिड़ो असर कंदुसि जो तुंहिंजे आकान जा वात पटिजी वेंदा ऐं उन्हनि जी रत सड़ी टिचकण लॻंदी। तॾहिं वरी मूंखे मज़ो ईंदो। रेस तव्हां छॾियो न खर दिमाग़ खे। हिनखे मां तो सबक सेखारियां। हिनखां हर शइ विसरी वेंदी। रेस रबू आहे सालार संगार जो भोलड़ो। रबू असां सां मिली वञे त चंद ॾींहंनि में करोड़पति थी वेंदो। रबू ॿुधींदो न? रेस रबू ॾुआरी ज़रूर आहे पर निमक हराम न आहे। रेसन जो निमक खाधो आहे। उन्हनि सां गॾु जीअंदुसि ऐं गॾु मरंदुसि। मां बि त रेस आहियां ऐं उहे ॿई मुंहिंजा चाचा आहिनि। रेस चाचा ज़रूर अथई पर उहे तुंहिंजा जानी दुश्मन बि आहिनि न। रेस रबू जी महिमान नवाज़ी अञा जाम कबी। रेस हाणे त छुरात आहे। अॻिते ॾिसूं त छा थो थिए। हिन रबू कमीने खे अहिड़ो सटको ॾियोसि जो हिनजे दिमाग़ मां तिॾ ई निकिरी वञे। पोइ हिनखे ख़बर पवंदी त मुसीबत जो ॿियो नालो वारिस खान आहे। वारिस खान जेकॾहिं वसे त वॾ फुड़ो, कड़के त कहर ई कहर। अचो संगत अचो खुश आयो। खैर सुल्तान खुश आ? मेरा भी यार दे हाल अहवाल। हाणे तबियत कीअं अथई? हा ढोलण यार हाणे ज़ख़्म ठीक थींदा था वञनि ऐं सूर भी झको आहे। सुल्तान तू दे हाल अहवाल कीअं आई तू? ढोलण मां बिल्कुलु ठीकु आहियां। तूं ख़ुशि आहीं? हा यार कामोरी जी आज़ादी खां पोइ मां त ॾाढो ख़ुशि आहियां। हा ढोलण यार कामोरीअ खे ज़ालमनि मूंखां वधीक तकलीफ़ ॾिनी आहे। इहो निभागो रुगो रबू हथ अचे न त सभु कारतूस उनजे सीने में हणी पूरो करे छॾियांसि। असुल धक हिकु करे। ढोलण यार सब्र भलो आहे। रबू काॾे वेंदो? हा ढोलण यार चवंदा आहिनि त नीगर बि नंढड़ी ऐं जुमाणा बि खोड़। असां बि हिन तरह जा आहियूं ऐं रबू बि हिन तरह में आहे। हिक ॿिए जो पाणी ज़रूर कशींदासीं। मां जेकॾहिं हिन रबूअ खे पाणीअ में ॿोड़े न मारिया न त मुंहिंजो नालो ढोलण ई न आहे। हलो यार हलूं कंहिं दुश्मन जी नज़र न पइजी वञे। कंहिं महफ़ूज़ जॻह ते वेहूं। अचो। अम्मा अल्लाह साईं जा लख एहसान जो भेण कामोरी सही सलामत मिली वई। हा बा सच तो चए। अल्लाह साईं जा लख एहसान आहिनि असांजे मथां। किरोड़े करम आहिनि न त असांजी कहिड़ी हैसियत। हा मासी अल्लाह साईं वॾो लजपाल आहे। सभिनि जा ढक ढकींदड़ उहो ई मालिक आहे। अम्मा ईंदड़ जुमे ते दोदे ऐं शेरल वारनि जो फ़ैसिलो आहे। इन खां पोइ जल्द असांजो फ़ैसिलो बि थींदो हिन वारिस सां। हा बा भली थिए। मां त हाणे बि चवां थी वारिस खान जी पचर छॾ। आख़िर हू हाकिम खान जो अकेलो पुटु आहे। मासी शाबाश अथई। मन त वॾेरनि जी औलाद ग़रीबनि जी औलाद सां नाजाइज़ कनि। भले न्याणनि सां नाजाइज़ कनि या पुटनि सां कनि मन उन्हनि खे माफ़ आहे। अमा फ़ैसिलो त ज़रूर थींदो। इन वारिस खे असांजी इज़त में हथ विझण जो हिसाब किताब त ॾियणो पवंदो। कहिड़ा एहसान अबा कहिड़ो हिसाब? तोखे यादि न आहे हाकिम खान जा असांजे मथां केॾा एहसान आहिनि? मासी मां रेस हाकिम खान ॾिठो त न हुयो पर ॿुधो ज़रूर आहे। हैरान आहियां त अहिड़े फ़रिश्ते जे घर में वारिस जहिड़ो जानवर पुटु कीअं ॼाओ। बस हिकिड़ो ग्रुप तूं वञ चांहि ठाहे। अम्मा सां तूं कोन पुॼंदी? छो छा मां भला आहियां या भोलड़ी आहियां जो मूंसां ईअं था ॻाल्हायो? मासी ओ मासी
इहो कीअं था ॻाल्हायो? उहो ईअं त वारिस खान जो जनम कीअं थियो, अलाए कीअं थियो, मां का दाई आहियां छा जो वेठी तव्हांखे जनम ॾसींदी वतां केरु कीअं आयो, केरु कीअं ॼायो? ॿुधई कोन छा? तूं चांहि ठाहिया, मथे में ॾाढो सूर पियो। मूंसां ॻाल्हायो था त मथे में सूर थो पएव? हा ठीकु आहे, मां ई हली थी वञा त इहो मथे जो सूर लही वञेव। बस मां साथ ॿुधई, अम्मा खे त ॿाहिरि हुई कावड़ कंडे थिया। तूं वञ चांहि ठाहे। मां चांहि पहिरियां मासी लाइ ठाहींदसि, पोइ मां तुंहिंजे लाइ चांहि ठाहींदसि। ठीकु आहे, अम्मा जे लाइ ठाहे अचां। वञ चांहि त ठाहिया न पहिरियां। अच्छा, मतलब तो शेरल बाजाई खानजादे खां फैसले जी तारीख़ वठण। और ऐसे वाकई भी शेरल फैसले जी तारीख़ वठण जो हाँ, वाह जो मज़ो ईंदो, तमाम घणो मज़ो ईंदो। हाणे बाजाई खानजादे जी ओताक में बाजाई खानजादीअ साईं थींदी दादी। दादा हिकिड़ी ॻाल्हि चवां थो, पर उन ते अमल ज़रूर कजां। अरे तव्हांजो हुकुम घुर्जे, बंदो हाज़िर हूंदो। हारिस, असां तव्हांजे हुकुम ते सिर बि कपाए सघूं था त रत जूं नदियूं बि वहाए सघूं था। दादा न मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि ध्यान सां ॿुध। जेॾीमहिल न फ़ैसिलो शुरू थिए ऐं सम्झे त हाणे शेरल ऐं दोदे वारा ठहण वारी था कनि त पोइ तूं जुमिलेबाज़ी शुरू कजांइ, ठीकु आहे न? इन सां छा थींदो त अॻिली धुर जज़्बात में अची वेंदी। जज़्बात में ईंदी त ज़ाहिरा फ़साद थींदो, फ़साद थींदो त फ़ैसिलो टिड़ विड़ थींदो, सफ़ा कमु किटली। बाक़ी न मास्तरड़े सालक सां त पोइ मां पाण निबरंदुसि। रैस तव्हांजी ॻाल्हि दादन दिलि जी गहराइनि सां ॿुधी ऐं उन ते अमल बि ज़रूरु कयो। रैस बसि इहो सम्झो त मां फ़ैसिले में गड़बड़ कराए पोइ उथंदुसि, छो त दादन दुश्मननि जा दंग लताड़े लॻंदो आहे। शाबाश दादन शाबाश। हाणे ईंदो डबल मज़ो। हिकु त थींदी आहे भाॼई खानज़ादी ख्वार, उन सां गॾु इहो वारिस खानड़ो बि थींदो ख्वार। छो त सालार ऐं तलवार सां जंहिं बि तकड़ कई उहो कपजी वेंदो। अम्मा साईं, इहो कमीनो रघु फार्म हाउस से मुबदल आहे। वारिस खान, अॼु मां तोखे ॿ ॻाल्हियूं ज़रूरु चवंदसि। अम्मा साईं, हुकुम कयो, अखियुनि ते। हिकु मूंखे रबू घुर्जे हिते मुंहिंजी अखियुनि जे अॻियां, ऐं ॿियो मूंखे तुंहिंजा माण्हू घुर्जनि, चनेसर ऐं भूरो। छो त ईंदड़ जुमे ते मां सामल खे फ़ैसिले जी तारीख़ ॾिनी आहे। इन लाइ मूंसां तुंहिंजे माण्हुनि जो मिलणु ज़रूरी आहे। अम्मा साईं, जेकॾहिं फ़ैसिले वारे ॾींहुं मुंहिंजा माण्हू अची सॼी सचाई तव्हांजे साम्हूं रखनि था त पोइ अॻुवार मिलण में कहिड़ो फ़ाइदो? फ़ाइदो आहे वारिस पुट, फ़ाइदो आहे जेको तोखे नज़र न ईंदो। छो त मां पंहिंजे मथे ते पग रखण महिल पको पह कयो हो त सिर वञे त भली वञे, छो त इंसाफ़ जी फरहामीअ खां मुंहुं न मोड़ींदसि। इन जे करे तुंहिंजे माण्हुनि सां मिलणु तमामु ज़रूरी आहे। अम्मा साईं, तव्हांजे हुकुम जी तामील थींदी। चङो पुट, त पोइ मां हाणे अंदरि थी वञा। ठीकु आहे। अम्मा साईं, फतेह वारिस खान जो मुक़द्दर आहे। चओ त मुसीबत जो ॿियो नालो वारिस खान आहे। वारिस खान जेकॾहिं वसे त वॾ फुड़ो, करके त कहर ई कहर। रबू जो खानज़ाद ईअं ई फाल्स कमु तंहिं हिक खे माल लाइ निकितो आहे त पोइ हिन महिल ताईं आख़िरकार मोटो छो? इहो सालार खान वरी केरु आहे? सालार खान खे बि नथी सुञाणी? पाक, सालार खान तुंहिंजो पीउ आहे जंहिं तुंहिंजी बेगुनाह माउ खे क़त्ल कयो हुयो।
दिल पत्थर दिल पत्थर दिल पत्थर दिल पत्थर दिल पत्थर दिल। छा ॻाल्हि आहे ख़बर नथी पवे त रब्बू जो आख़िरकार नंबर बन छो आहे। रब्बू जो ख़ानज़ादी ऐं फाल्स कमु तंहिं हिक खे माल लाइ निकितो आहे त पोइ हिन महिल ताईं आख़िरकार मोटो छो कोन्हे? किथे रब्बू पकड़िजी त कोन पियो आहे? न न ईअं थियणु मुश्किल आहे। अगरि रब्बू पकड़िजी बि पियो उहो हर के ज़बान कोन खोलींदो, छो त रब्बू ते मूंखे यकीन आहे वो ज़बान जो कच्चो न आहे। बाक़ी रब्बू खे तकलीफ़ ॾींदड़ कीअ जो लोड़ ज़रूरु लोड़ींदो, छो त संघार खान जी सट करे छॾींदी आहे चङनि भलनि खे झट। ही मां छा थो ॾिसां? बाख बाख ज़िंदा आहे। बाख मूं तोखे किथे किथे न ॻोल्हियो आहे, तूं त मूंखे आसानी सां मिली वई। बाख बाख केर बाख? किथे आ बाख? तूं जो बाख आहीं। मां बाख? हाँ मां बाख आहियां। तूं जो बाख आहीं, सालार खान जी मज़लूम धी। इहो सालार खान वरी केर आहे? सालार खान खे बि नथी सुञाणी? बाख सालार खान तुंहिंजो पीउ आहे जंहिं तुंहिंजी बेगुनाह माउ खे क़त्ल कयो हुयो। तूं अलाए छा थो चवी, मूंखे उहो सम्झी नथो अचे। भला इहो ॿुधाए तूं केर आहे? बाख मां सावल आहियां, सावल दयाणी जो पुटु। हाँ दयाणी जो पुटु। परे थी मां कंहिंखे नथी सुञाणा। बाख हल त मां तोखे जीजा वटि वठी हलां, पोइ तूं सभु कुझु सुञाणे वेंदीअ। जीजा वटि? हा जीजा वटि। जीजा वटि? त पोइ मां बि हलंदसि जीजा वटि। भले हल। अच त मां तोखे जीजा वटि वठी हलां। अच। थोड़ो आहिस्ते हल, मां थकिजी पई आहियां। बाख थोड़ी हिम्मत कर, ॿ टे कदम त बचा आहिनि। हली जीजा वटि, पोइ उते साह पटिजाए। ठीकु आहे, तुंहिंजी मर्ज़ी। जे वेझो आहे त हल, छो त मां बि तुंहिंजी जीजा खे जल्दी ॾिसण थी चाहियां। वेझो आहे अच। हल। सावल त सालार खाने दिए बाख के बत्ती पे वने। हाँ यार ये कुछ थी बाघ मरी गई हुई। वारिस खान हिन वरी छो फोन कई आहे? लॻे थो त का महिमान नवाज़ीअ में कसर रहिजी वई आहे जंहिंजो पूरा करणु थो चाहे। ख़ैर अटेंड कयांसि थो। हलो वारिस खान, ॻाल्हि ॿुध वारिस, तूं ख़बर ॿुधाई या न, मूं ते को बि असर कोन थो पवे, सम्झी? तूं चवण छा थो चाहीं? अच्छा, मां बि चवां त रब्बू छो नथो अचे। न ॼाण त रब्बू वारिस वटि क़ैद आहे। वारिस खान, जेकॾहिं रब्बूअ खे हिकिड़ी रोंड बि आई न त मां तुंहिंजो पूरो वजूद ख़तम करे छॾींदुसि।
छो त सालार ऐं तलवार सां जंहिं बि तकड़ कई उहो कपजी वेंदो। सावल पुट तू बाघ खे किथां हथ कयो? जीजा बाघ मूंखे अचानक रस्ते ते मिली। ये तू किथे हुई? हाँ मां बाघ न आहियां। तूं केरु आहीं? मां तुझी जीजा खानजादी अम्मा जीजा तुझी चाची तुझे जालिम पी सालार खान जी भाॼाई जे तुझी मां के तुझे अखियुनि जे अॻियां क़त्ल कयो। पोइ तूं अचानक हिते पहुती आहे वरी तां बि अचानक गुम थी वई आहे। तूं त अलाए छा थी चवें? मां कुझु बि नथी सम्झां। जीजा मूंखे लॻे थो त मुसलसल सदमनि में रहण जे करे बाघ जी यादाश्त कमज़ोर थी वई आहे। सावल पुट इहो तूं छा थो चवें? हा जीजा मां सही थो चवां। बाघ धीअ तूं मूंखे नथी सुञाणी। न मां तोखे नथी सुञाणां। तूं केरु आहे? ही केरु आहे? खुदारा मूं ते रहम कयो मूंखे वञण ॾियो। मैं बाघ थी ये न चव। मां तुझी जीजा आहियां तुझी जीजा अम्मा। तूं जीजा आहीं त पोइ तंग न कर मूंखे वञण ॾे। धीअ मां तोखे कीअं वञण ॾियां? तूं काॾे वेंदीअ? काॾे बि? हे मां तोखे माण्हू थी ॿुधाए जेसी ताईं तोखे कुझु यादि अचे तेसी ताईं तूं असांजी पुराणी हवेलीअ में वञी रह। हाँ मूंखे केरु हुते मारींदो त न नी? मां आहियां मां हर रोज़ तो वटि ईंदुसि। जेकॾहिं तोखे को हथ बि लाहींदो न त मां हुन जूं ॿाहूं भञी छॾींदुसि। ठीकु आहे पोइ तूं रोज़ उते ईंदे न पोइ मां उते रहंदसि। जीजा बाघ उते रहंदी। सावल पुट बाघ कुझु ॾींहं उते रहंदी पर इन ॻाल्हि जी ख़बर तोखां ऐं मूंखां सवा ॿियो कंहिंखे न पवणु खपे। सम्झ त सॼो लोक ला इल्म आहे। ऐं हा वारिस खे बि ख़बर न पवणु खपे। वक़्तु आयो त मां पाणे साहिब न पवंदी ख़बर कंहिंखे बि जीजा। हिनखे 3 वेला मानी मां पहुचाईंदुसि ऐं हिन जी हिफ़ाज़त बि कंदुसि। मूंखे तो मानी आहे मुंहिंजा पुट पर पुट मां पंहिंजी बाघ खे थोरो प्यार करे वठां। हेॾे त ॾिस मुंहिंजी शहज़ादी बाघ कहिड़ा हाल थी विया अथसि। मां थोरो हिनखे प्यार कयां सही आहे न धीअ? हाँ थोरो कुझु खाराए पीआरे वठां ऐं कपिड़ा बि मटायांसि पोइ भले तूं पाण सां गॾु वठी वञजांइ। ठीकु आहे जीजा। अदा मास्तर सफ़ा मारे छॾी। छा थियो आहे ढुलण तोखे? चरियो थियो आहीं छा? कहिड़े जहान में तूं गुम आहीं? अदा मास्तर तो त ॼण मूंखे कामोरी खां जुदा करे छॾियो आहे। मां त कामोरी सां गॾु अलाए कहिड़े जहान में हुयुसि। ढुलण बा जॾहिं असां आदे वॾे खे सांवल ॾे मोकिलियो आहे त पोइ तूं हरू भरू ॻोठ जे दगनि ते वेठो कामोरी जा ख़्याल थो ॾिसीं? अदा जेकॾहिं मां कामोरी जा ख़्याल न ॾिसां न त ॿियो मां छा कयां? हाणे त कामोरी सां मिलण बि महांगो थी वियो आहे। अदा ढुलण हर तरफ़ दुश्मन पिया घुमनि कोई तोखे नुक़सान ॾेई वञे त पोइ हल त हाणे हलूं। ठीकु आहे अदा मास्तर ठीकु आहे आईंदा मां बि ख़्यालु कंदुसि। मां बि स्कूल हुयुसि तूं बि सुबुह लाखों घरों निकितल आहीं। हाणे हल त हलूं घर। पत्थर दिल पत्थर
दिल पत्थर दिल पत्थर दिल